बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे अरूज़ी शाइरी। अरूज़ी शाइरी में असां ॾिसंदासीं त अरूज़ी शाइरी जी शुरूआति कॾहिं खां थी ऐं उन में जेको आहे कंहिं कंहिंजा नाला अचनि था ऐं अरूज़ी शाइरी में हूंदो छा आहे ऐं उन में कहिड़ियूं कहिड़ियूं जेके आहिनि सिन्फ़ूं हूंदियूं आहिनि। असां उनखे ॾिसंदासीं त बिना देरि जे हलूं था पंहिंजे टॉपिक जे तरफ़। अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे अरूज़ी शाइरी। हिन में सिंधी शाइरीअ में जेका आहे उहो अरूज़ी शाइरी जा इब्तिदाई रुझान कॾहिं मिलिया आहिनि त उहो जेको आहे कलोड़नि जे दौर खां मिलिया आहिनि। जेको कलोड़नि जो दौर जेको शुरू थियो आहे 1700 खां ऐं 1700 खां शुरू थियो ऐं 1782 ईस्वी ख़तमु थियो। हिन दौर में जेको अरूज़ी शाइरी जा जेके रुझान मिलिया आहिनि उन में नूर मोहम्मद ख़स्ता ऐं ॿिया नाला मिलनि था। हिन तहरीक जापानी इल्मु उरूज़ ऐं फ़ारसी खां मुतासिर हुआ। उन्हनि अरूज़ जी मशहूरु ऐं मक़बूल सिन्फ़ ग़ज़ल ते तिबाज़माई कई। अलिफ़ बे रदीफ़ वार मुकमल दीवान लिखिया। उन खां अलावा मुखम्मस, मुसद्दस, मसनवी, कता, मुस्तज़ाद, रुबाई जहिड़ियुनि अरूज़ी शाइरीअ जे सिन्फ़नि ते तिबाज़माई कई। सिंधी ॿोलीअ में अरूज़ी शाइरीअ जो बाक़ाइदगी तहरीकी मुश्किल टालपरनि जे दौर में नज़र अचे थी। हिन दौर में सैयद साबित अली शाह ऐं सचल सरमस्त उरूज़ जा वॾा शाइर हुआ। हिन क़िस्म जी शाइरी ते मुकमल फ़ारसी जो असरु हो। अंग्रेज़ दौर जा ऐं विरहाङे खां पोइ जा केतिरा ई शाइर फ़ारसी तशबीहूं ऐं तरकीबूं इस्तेमालु करण में फ़ख़्रु महसूसु कंदा हुआ। फ़ारसी जी हिन तहरीक हेठि शाइरीअ में ईअं महसूसु थींदो हो त ॼाण बुलबुल गुल मथां फेरा पाए रही आहे, परवानो शमा मथे जले ख़ाक थी रहियो आहे, आशिक़नि जा जहिरा ऐं बुकियूं पची रहिया आहिनि, पैमाना ऐं मेख़ाना मुश्ताक़नि सां भरिजी विया आहिनि। साक़ीअ जे हथ में जाम ऐं प्याला आहिनि, आशिक़नि जा विसाल, नरगिसी नैण, खुमार, मन मस्ती, सितमगर दिलियूं, नरगिसी अखियूं, दराज़ ज़ुल्फ़ वग़ैरह हिन शाइरी में राइज हुआ। हिन क़िस्म जी तहरीक में ख़लीफ़ो ग़ुलाम मोहम्मद शाह गदा, मीर अब्दुल हुसैन खान सांगी, मेमन वडल हैदरी, मिर्ज़ा कलीच बेग, मिर्ज़ा बुढल बेग, आगा फ़तह अली शाह, मीर गुल हसन ख़ान खैरपुरी ऐं ॿिया केतिरा ई शामिल आहिनि। अॻिते हली हिन अरूज़ी तहरीक में नुमाया तब्दीली अची वई। सिंध जे शाइरनि अरब खां ईरान ऐं ईरान खां सिंध ताईं पहुतल ग़ज़ल खे हिकु नएं रूप में बदिलाए छॾियो। उन में माशूक़ जे ज़िक्र, औरतनि जो हुस्न ऐं दांह बदिरां सूफ़ियाणियूं सलाहूं, नासाहणा नुक्ता, सिंध जी सियासी, समाजी ऐं इख़्लाक़ी मौज़ूअनि जो बयानु थियणु लॻो। इन ॾस में बेशुमार शाइरनि जो सहकार शामिल रहियो जन हिन तहरीक खे वधायो ऐं तरक़ी ॾियारी। हिन तहरीक खे सिंध में खेलदास फ़ानी, किशन चंद बेवस, शेख अयाज़, हरी दिलगीर ऐं ॿियनि जदीद शाइरनि हथी ॾिनी ऐं सिंधी ॿोलीअ जे मसइलनि जे इज़हार जो बहितरीनु ज़रियो बणायो। हाणोके ज़माने में पुण ग़ज़ल ते अरूज़ी तहरीक जो असरु ग़ालिबु आहे। सिंधी ॿोलीअ में अरूज़ी शाइरी जो बुनियादु विझंदड़ सैयद साबित अली शाह करबलाई हो। इहो हुयो असांजो अरूज़ी शाइरी, जंहिंमें असां पढ़ियोसीं त अरूज़ी शाइरी में छा छा अची वञे थो ऐं अरूज़ी शाइरी कॾहिं खां शुरू थी ऐं उन जो बानी केरु हुयो ऐं उन ते जेको आहे असरु छा जो हूंदो हुयो। उमेद आहे त इहो जेको मुंहिंजे नंढिड़ो टॉपिक आहे इन मां तव्हांखे काफ़ी फ़ाइदो थींदो। मिलंदासीं जल्द ई हिकु ॿिए टॉपिक सां गॾु, तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।